शाला हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनि जो स्वागत आहे तव्हांजी पंहिंजी यूट्यूब चैनल ते सिंधी भाउ यूट्यूब चैनल ते। दोस्तों हमेशा मां तव्हांखे न झूलेलाल साईं जे बारे में ॿुधाईंदो आहियां, सिंधी ॿोली जे बारे में ॿुधाईंदो आहियां, पर अॼु जी वीडियो ॾाढी अलॻि आहे ऐं शायदि तव्हां कॾहिं बि न ॾिठी हूंदी। अॼु मां ठाहींदुसि सिंधी ब्लॉग, जी हा सिंधी ट्रैवल ब्लॉग। ऐं ख़बर अथव असां किथे था हलूं? स्टैच्यू ऑफ यूनिटी। ऐं मूंसां गॾु आहे न टे नया नया गेस्ट अथव ऐं हिकिड़ो मुंहिंजो फ्रेंड ही आहे जितेंद्र आहूजा। त हलो पाण हिन जर्नी खे शुरू कयूं ऐं तव्हांखे ख़बर अथव असां सां गॾु टे माण्हू केरु आहिनि? हलो मां मिलायां थो ऐं असांजी जर्नी शुरू था कयूं। त ही वीडियो सॼी ॾिसजो ऐं तव्हांखे वणे त मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं हा कीअं थो लॻा? सुठो थो लॻा न अॼु नए लुक में? त दोस्तों हाणे असां अची विया आहियूं उन्हनि खे वठण जेके असां सां गॾु हलींदा। त टे ॼणा आहिनि त मां तव्हांखे अचो उन्हनि सां गॾु मिलायां थो। हाय दीदी। हेलो। कहिड़ो हाल आहे? सुठो हाल आहे। हलो दोस्तों त इहे आहिनि असांजा टे गेस्ट जेके असां सां गॾु घुमण हलंदा। किथे हलंदासीं? स्टैच्यू ऑफ यूनिटी। त जीअं तव्हां सभिनि खे सुञाणंदा मूंखे कंहिंजी पहचान करण जी ज़रूरत कोन्हे। हीअ असांजी हojmalo टीम, हे असांजा कीर्ति दीदी। ऐं हलो हाणे असां हितां खां पंहिंजी जर्नी शुरू कंदासीं। हलो त हलो स्टैच्यू ऑफ यूनिटी। दूर बनी पाए। टमाटर 4 ही बचे जल्दी ले लो। हाँ सिंधी में 100 रुपए किलो सिंधी में 100 रुपए किलो। टमाटर लोगों 4 बचे तो 4 जल्दी। गुआर 5 रुपए पाए जल्दी। लीमा महंगा रेगुलर करना पड़ेगा। हाँ अभी इसका करो भाई। कीर्ति अभी आई है। वीडियो क्यों आई दीदी? पता नहीं दीदी, हमने सब्जी बेची। हाँ बेची दीदी। आपने नींबू अपने नहीं रखा हो जमा भाई। मम्मी हमें वीडियो के लिए काम आता है। भाभी ये झोली मत ना टेकन में खड़ी रहता है। आपके दिन नहीं लीमा तिजोरी में लिखा है क्या? दे मम्मी बुद्धो भले 100 ने दीजो मुखे ना किलो लीमा दीजो सब तो जीजो मन्या। मम्मी हो जा मैंने जोरे दीनी था ना नया मंडना ना किलो पूरा 360 एंगल ना नुआ सा उनके दींदा ना ताक लीमा क्या की भी रेडी दस लीमा मुंजो अरे जब नजारा
आशीष तमाची साई मुते हेड़ी बड़ी पाए आशीष तमाची साई मुते हेड़ी बड़ी पाए ओ जगन सारा तेरा जगन सारा तो गुजारा भी जारो सारा साई जन्नत आंगट नाए जो झूलन जन्नत आंगट नाए मुंजा घोड़े वाला मुंजा संगर वाला मुंजा फिंगर वाला मुंजा संगर वाला मुंजा फिंगर वाला मुंजा हमर तेरा मुंजा हमर तेरा मैंने छाती गल करी मुझे कैटरीना के फॉलो कंदी रही हां कमेंट कई थी इन्ने वीडियो ते मुके कैटरीना के सेलिब्रिटी है मां दीदी सटे नहीं थी ना सेलिब्रिटी तंगती है वैसा बुद्धि करे तोबा पर हाँ सच में आए ना सेलिब्रिटी ऐसा शब्द बाकी तो ऐसा इन्हें जगह घूमू पिया
मौज मस्ती आए थे जिंदगी आए हौजमालो ऐ सिंधियुनि जी राणी कीर्ति वाधवानी अच्छा जी सेलिब्रिटी बाबा समझो सेलिब्रिटी है सेलिब्रिटी कटरीना जी सेलिब्रिटी यस पहुंच गए हेलो दोस्तों त असां पहुची विया आहियूं स्टैच्यू ऑफ यूनिटी जे हाणे असां अंदर वञूं था ऐं तव्हांखे बि मां ॾेखारींदुसि हिते अचो हाय दीदी हेलो हेलो શું નામ તમારું ભાવનાબેન તો ભાવનાબેન આ બધી આ ગુલાબી કલરની यानी गुलाबी हिंदी आती है आती है ना तो ये गुलाबी कलर की सारी रिक्शा आप मतलब लेडीज चलाती है हाँ लेडीज चलाती हूँ सिटीजन अच्छा आपको मतलब सिखा के यहाँ पे दिया है ट्रेनिंग की 1 महीना ट्रेनिंग की आपने ओके तो जितनी भी ये सब रिक्शाएं हैं पिंक कलर की हाँ सब लेडीज चलाती है क्या हाँ लेडीज चलाती है सर ओके तो कैसा रहता है मजा आती है हाँ बहुत मजा आती है पैसा भी मिल जाता है अभी ठीक होता है पर अभी धूप है ना इसीलिए अच्छा अच्छा चलो फिर हम भी आते हैं आपके रिक्शा में बैठते हैं ठीक है ओके बनाने हैं हाँ चना चोर ये बनाओ हाँ दो ये गाना उसमें डाल सकते हैं चना चोर गरम में ये मैंने भी दूध करके अभी इसमें चना चोर आपको दिखा रही सभई बस में वेही रहिया आहियूं हा हाणे असां सभई बस में वेही रहिया आहियूं असां सभु गॾु वेठा आहियूं पुठियां असां वञूं था स्टैच्यू ऑफ यूनिटी फाइनली असां सभु हिते पहुची विया आहियूं त कीअं थो लॻे कीर्ति दीदी मूंखे त ॾाढो मज़ो अची रहियो आहे मूंखे बि ॾाढो मज़ो आयो आहे हे स्टैच्यू ऑफ यूनिटी असांजे देश जे लाइ गर्व जी ॻाल्हि आहे छो कि पूरे विश्व जी सभिनी खां वॾी मूर्ति आहे
अॼु असां हिते अंदरि वञी करे तव्हांखे ॾेखारींदासीं कि हिते अंदरि छा छा आहे। वी आर सो एक्साइटेड। छा तव्हां बि एक्साइटेड आहियो? त असां सां गॾु जुड़िया रहिजो, सॼी वीडियो ॾिसण छो त हाणे असां अंदरि वञी रहिया आहियूं ऐं जेतिरो असांखे ख़बर पवंदी एतिरो तव्हांखे ॿुधाईंदासीं। वरी तो चवां मूंसां गॾु जुड़िया रहिजो, हे वीडियो सॼी ॾिसो। ऐं मां सम्झां थो पहिरियों दफ़ो अहिड़ो कोई ब्लॉग ठहियो हूंदो जेको सिंधी में टूर ब्लॉग आहे ऐं मां ॾाढो ख़ुशनसीब आहियां। मुंहिंजो हे पहिरियों ट्रैवल ब्लॉग आहे ऐं मूंसां गॾु एॾी सभु सुठी सुठी सेलिब्रिटीज़ आहिनि। ये भी तो सेलिब्रिटी है ना सब। सही सदाई। अरे शिवाली दीदी ताकेड़ा है हिकु सेलिब्रिटी एक ऐसा मुखानी है मां जे पहाड़ ॾिसण लाइ वई हुयसि। हेलो मुखानी हेलो मुखानी बढ़िया घर में पानी का देखो कपड़ा धोआ है पानी डालने कपड़ा धोड़ा तो सफाई के हेलो हेलो दोस्तों अॼु ॾाढी मज़ा ईंदव है न जल्दी है न मस्त फॉलो करना वञो असांखे असां गॾु हाणे न हे ॾिसो हे सॼी असां अंदरि वेंदासीं ऐं मथे चढ़ींदासीं ऐं तव्हांखे बि गॾु गॾु मां ॾेखारींदोमांव ये बढ़िया कितना मस्त है एकदम बढ़िया टॉलेस्ट स्टैचू ना डिसोगे ना अरे अच्छा अरे मजा ही था लो अरे जीतू वो जीतू एक दीदी भी जाने हुई दीदी वो है बोले ओ वो जी सच ॿुधाए हिनखे उस ॾाढी थी लॻे गर्मी नथी थिए हिते हिनखां सच में ये तो लगे कि कोई भट्टीअ मां कटी आयो आहे असां। जल्दी एसी लॻायो असांखे वैसे तव्हांजी जानकारी लाइ ॿुधाए छॾो कि हिते अंदरि फुल एसी ऐं मज़ो अची वेंदो अंदरि बिल्कुलु चिल्ड आहे त तव्हांखे गर्मी जो अहसासु बि न थींदो। मज़ो अची वेंदो पर दीदी जेके असांखे ॾिसंदा उहो ऑलरेडी एसी में वेही ॾिसंदा ॿियो ॿुधायो कीर्ति दीदी छा पिया कयो कहिड़ा कहिड़ा फोटो था कढो हाणे त सर रील्स ठाहिण मैं इतनी सुंदर हूं मैं क्या करूं ढूंढ पाए ये थींदो आहे बाबा ॾिसो कहिड़ा माण्हू आहिनि वीडियो ई सॼी ख़राब करे छॾनि रेडी भाई जितने सिंधी में मुझे उतने लाल सही धुनी न लगे बस वही चो आयो लाल झूलेलाल अरे चेको चौथो झूलेलाल ते जाती ना पेरा पार चेको चौथो झूलेलाल ते जाती ना पेरा पार जो पते वारो आयो लाल जो कोटे वारो आयो लाल ओ लाल झूलेलाल लाल झूलेलाल झूलेलाल लाल झूलेलाल 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 ओए लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल झूलेलाल जी तो मजो अची रहियो न मज़ो अची रहियो हिकु ॾिसी केॾो मथे आहे कल्बी सूर थी विया बका हेतिरो त हूंदो वर्ल्ड जो टॉलेस्ट स्टैचू आहे यार हेतिरो वॾो त हूंदो ई न छा करे करे टॉलेस्ट आई नहीं टॉलेस्ट टॉलेस्ट आहे न थकिजी पिया की मथे ॾिसी ॾिसी करे गले में सूर पइजी वियो तो कोई मुझे तो कंध तक ये पुठे में मत ॾाढो मथे आहे अॻियां अॻियां ॾिसूं था अचो तव्हांखे ॾेखारियूं अॻियां हाणे असां दोस्तों ॾाढो करीब अची विया आहियूं जीअं तव्हां ॾिसी रहियो सॼी मूर्ति केतिरी न वॾी आहे मतिलबु छा चवां ऐं हाणे असां मथे वेंदासीं मथे जी हलंदा रहो असां और एंजॉय कयो अपनी जर्नी स्टैचू ऑफ यूनिटी से असां सां गॾु लेट्स फॉरवर्ड जितू चए तो कुझु ॻाल्हाइणो कोन्हे बसि मज़ो करिणो आहे हाय अल्लाह इतना बड़ा माण्हू
दोस्तों खबर तो हिते 50 माड़े ते और मां 45 माड़े ते मथे आयो आहे ऐं हे व्यू फाइनली असां मथे जेकी जारी आहे उते असां अची विया आहियूं ऐं अचो मां तव्हांखे अॻियां जो व्यूज़ ॾेखारां मूंखे ख़बर न हुई मूंखे हिते जी ख़बर पई 50 माड़ ऐं असां 45 माड़े ते हो हिन खां मथे अलाउड आहे अचो त पाण हिते हिन व्यू ॾिसूं था हल अचो अचो कीअं लॻे ॾिठो कीअं लॻे जबरदस्त हीअं तव्हां ॾिठो स्टैचू ऑफ यूनिटी असां सां गॾु आई होप तव्हां बि इंजॉय कयो हूंदव असां सां कीप सब्सक्राइबिंग द चैनल एंड लाइकिंग द वीडियोज़ दैट वी मेक जय झूलेलाल दोस्तों मां उम्मीद तो कयां कि मुंहिंजी हीअ पहिरीं नई कोशिश सिंधीअ में ट्रैवल ब्लॉग ठाहिण जी तव्हांखे वणी हूंदी जेकर तव्हां चाहियो था कि मां तव्हांजे लाइ ईअं ई सिंधी ट्रैवल ब्लॉग्स बि ठाहींदो रहां त हिन वीडियो खे वधीक में वधीक शेयर कजो ऐं कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो ही वीडियो तव्हांखे कीअं लॻी ऐं तव्हां नया आहियो हिन चैनल ते त सब्सक्राइब ज़रूरु कजो मिलूं था हिकु ॿी नई सुठी वीडियो सां गॾु तेसिताणी जय झूलेलाल सिंधी आहियो सिंधीअ में ॻाल्हायो मां तव्हांजो सिंधी भाऊ नालो त ॿुधो ई हूंदव जल्द ई वापसि ईंदुसि